नाज़रीन असां इन वक्त मौजूद आहियूं सकण शहर के अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमून चौक ते जिते सकण नेशनल अलायंस पारां भाण की हथरादू खोट और ब्लैक मार्केट के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, जंहिंमें आबादगारनि खां सवाइ सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के माण्हुनि भी शिरकत कई है। अचो हिननि खां पुछूं था तो वधीक इन बारे में छा था चवनि। अलायंस की तरफा सकरण जूं सियासी समाजी धुरियूं ऐं सिविल सोसाइटी मीडिया जा नुमाइंदा सभु असीं हिते गॾु थिया आहियूं, एहतजाज पिया करियूं त सकरण तालुके मां जेका ज़रे भाण जी हथरादू खोट आहे ऐं ब्लैक मार्केटिंग आहे ऐं सेठियुनि जी जेका हिकहटी आहे उहा ख़तमु कई वञे। असीं सम्झूं था त ज़राअत खातो इन्हनि सेठियुनि सां ॿधल आहे जेको उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन कोन थो खणे। आबादगार ऐं हारी ज़मींदार सभु परेशान आहिनि ऐं हिननि रेट ॿीणा करे छॾिया आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿीणो रेट ॾियो था त तव्हांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ॿाहिराड़नि मां वॾेरनि जी ओताकुनि तां तव्हांखे कलर मिली वेंदो इन्हनि साॻियनि सेठनि जो। जेकॾहिं तव्हां सरकारी रेट ते घुरो था चवंदा त खोट आहे। असां आला इख्तियारनि खे अपील था कयूं त असांजे एहतजाज जो नोटिस वठी इन भाण जी जेका हथरादू खोट आहे ऐं ब्लैकमेलिंग आहे उनखे ख़तमु करायो वञे। ये अॼु जेके सकण अलाउंस जेको इहो एहतजाज कयो आहे सो इहो हिकिड़ो ग़रीब मिसकिन हारी जेके हेठे तबके जा हारी आहिनि उन्हनि खे कलर नथो ॾिनो वञे, जेको कलर 3600 3700 में थो मिले। हिन टाइम ते उहो 5000 खां बि मथे जेको आहे सो सेल करे रहिया आहिनि। असां बराए महिरबानी करे ज़िले जी इंतिज़ामिया खे वज़ीर आला निगरान खे अपील था कयूं त महिरबानी करे हिन ते हिन जो नोटिस वरितो वञे ऐं ॿी सूरत में जेके बि एहतजाज आहिनि हिन जो एहतजाज जो दाइरो बि वधाए वेंदो ऐं हीउ ॿियो कलर जेको हिते छापा लॻा आहिनि फर्ज़ करे उन जो बि जेको ॿियो नंबर छप कलर ते पकड़ियो आहे उन जो बि को बि नोटिस न वरितो आहे हिन टाइम ताईं कंहिं बि गवर्नमेंट ज़िले ते इंतिज़ामिया। बराए महिरबानी करे इहे जेके ॿियो नंबर जेके बि कलर हिते ठाहिया वञनि था उन्हनि खे फौरी तौर ते उन ते एक्शन खयो वञे। महिरबानी। सबसे पहले तो सकरण एक्शन अलायंस को खराज तहसीन पेश करता हूँ जिसने यूरिया DAP की ब्लैक में फ़रोख्त के लिए एहतजाज का प्रोग्राम मुनक्किद किया है। दोस्तों, आया क्या वजह है कि ये इंतज़ामिया ख़ास तौर पर SDM साहब या असिस्टेंट कमिश्नर साहब या DC साहब इस बात का नोटिस क्यों नहीं ले रहे कि ये जो ब्लैक माफिया है, जो यूरिया DAP या रोज़मर्रा की अशिया क्यों ब्लैक में फ़रोख्त हो रही हैं? क्या ये हमारे टैक्सों से तनख्वाह नहीं लेते? जो इनको अपने फंड्स का, अपने टैक्सेस का, अपनी तनख्वाहों का तो लाचार है, लेकिन ये हारी मजदूर किसानों का इनको कोई लाचार नहीं है और ये ख्वाब गफलत की नींद सोए हुए। क्या ये डीलर या ब्लैक माफिया इतनी बासर है कि SDM भी इनसे घबराता है जो और एक्शन नहीं लेता? आया क्यों? हम गवर्नमेंट से और ख़ास तौर पर हुकूमत सिंध और चीफ जस्टिस से पुरजोर अपील करते हैं, खुदारा इस बात का नोटिस लें और इस ब्लैक मेल माफिया को जो गिरफ्तार करके करार सज़ा दी जाए। जो एक्शन अलायंस से सकण की तरफ का जो सो हथरादू जो यूरिया भाण की खोट पैदा कई वही उनके खिलाफ़ एक्शन अलायंस जो एहतजाज है। असां सिंध यूनाइटेड पार्टी की तरफ का जो एहतजाज की हिमायत कई है, उनमें भरपूर पंहिंजी शिरकत कई है। पर असां इहो हुकूमत का पुछण चाहियूं था त आख़िर सिंध सां ही माइट जी मां वारो सलूक छो थो कयो वञे? जे लहे तो सिंध जो को फसल तो उनजो रेट कोन्हे, जे वरी लहे थी कमंद त जो सो मिलूं नथियूं खणनि, जे मिलूं चवण थो पए त असांजो मुल्क जेको ज़रे मुल्क आहे, हिन ज़रे खे वधाइण जे बदिरां असांजी हुकूमत जेका उहा पोइते करणु लॻी आहे। छा जेको असांखे ॿिज महांगा ॾिना वञनि था, कलर महांगो ॾिनो वञे थो। हाणे हींअर तव्हां चओ भाण जी 1000 1500 2000 तोणी वधीक मार्किन खां वधीक माना असांखे ॾिनो पियो वञे। असां हिन हुकूमत खां घुर कयूं था त खुदारा हिते रहम कयो वञे ऐं ग़रीब हारियुनि ते ऐं नंढनि ज़मींदार जेके आहिनि उहे तमामु उन्हनि खे तकलीफ़ ॾिनी थी वञे। असां इंतिज़ामिया नवाज़ खे या घुर था कयूं त इहा ब्लैक मार्केटिंग ख़तमु करे ऐं जेको सो रेट सही ॾिनो वञे त ग़रीब हारियुनि जो जेको सो गुज़ारो थिए, जीअं वोटो जे अलायंस सकरण पारां सकरण जूं सियासी समाजी धुरियूं साफ़ ॾाढो दांहकू खणी पहुतियूं आहिनि। गुज़िरियल 2 महीननि खां जेका यूरिया भाण जी जेका ब्लैक मार्केटिंग आहे या नकली भाण जेको मार्केट में आहे, या वरी ईअं चइजे सकण जे सेठनि ऐं वापारियुनि जो जेको भाण आहे शहर में रखण बजाए, दुकाननि ते रखण बजाए उहो समूरो जो समूरो भाण जेके लखनि जी तइदाद में ॿोरियूं आहिनि और बासरनि जे ओताकनि ते पियल आहिनि, इहा ब्लैक मार्केटिंग आहे जेका नंढनि आबादगारनि खे मुसलसल जेका ब्लैक ते ॿोरियूं ॾिनी पियूं वञनि। असीं घुर था कयूं सकण जी इंतिज़ामिया खां
त महिरबानी करे आबादगारनि जा मसइला हल कयो, न त ॿी सूरत में एक्शन अलायंस पारां अॼु एहतजाज कयो आहे, अॻिते बि एहतजाज जारी सारी रखियो वेंदो। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं काज़ी सरफराज़ मेमून चौक ते भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक मार्केट जे ख़िलाफ़ थियल एहतजाजी मुज़ाहिरे में जिन मुज़ाहिरीन जो चवणु हो त खोट जो सबबु चाहे कहिड़ो बि हुजे, पर उहा खोट पूरी करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। इन करे रियासत जे आला ऑफिसरनि ऐं निगरान हुकूमत खे घुरिजे त हू भाण जी खोट ख़िलाफ़ क़दम खणी ऐं उन माफ़िया ख़िलाफ़ जेको आहे सो माना क़दम खणी आबादगारनि ताईं भाण मुहैया करण जो आसान हल ॻोल्हिनि। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।